प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी तो असा के सिंध धरती जो एक माया नाज मिठड़ो शायर टंडे गुलाम अली खां प्यारो शायर मोहम्मद नाज मला साहब जा बोल तव्हांजी ख़िदमत में खणी आया आहियूं। जहिड़ो असांजो हाल आहे ऐं कलाम पसंदि कयो आहे टंडे गुलाम अली खां, साफ़ी जहांगीर मला, गुलाम रसूल मला, जावेद अली मला ऐं प्यारो दोस्त एहसान लगारी, निज़ाम लगारी ऐं शबीर लगारी असांजा पिणु प्यारा दोस्त आहिनि। ऐं वधीक फरमाइश आहे मुस्तफ़ा चांडियो ऐं पिणु प्यारो रांझन फनकार रांझन सोलंकी जी ख़ासि फरमाइश आहे। इहा तुझी मर्ज़ी मां आशिक आहियां तुंहिंजो करम ते मिठाई तो भले लिखाए वठ यार एहसान अली लिगारी चवे पंहिंजे महबूब साईं खे हथ ॿधी अर्ज़ु करे थो मुंहिंजा प्यारा महबूब साईं आउं तो ते आशिक़ आहियां। ऐं वरी महबूब साईं उनखे चए पियो त भला हिन ॻाल्हि जो ज़ामिन केरु आहे। चए थो ज़ामिन जे करे घुरिजे थो त स्टाफ पेपर ते आउं लिखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। असां फरमाईंदा हो तुंहिंजो आशिक़ आहियां मूंखां लिखाए तुंहिंजो आशिक़ आहियां मूंखां लिखाए मुनाफ़